मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर मस्जिद पेश इमाम जो वज़ू फासिद थी पए पोइ इमाम छा करे, साईं इमाम हिकिड़े पासे सलाम फिराए करे नमाज़ के फ़ारिग करे ऐं निकिरी करे वज़ू ठाहे करे पोइ अची करे नमाज़ ते पढ़े। हे हिकु सूरत आहे। उन सूरत में इहो करे जंहिं टाइम पोइ ते ॾिसे त जमायत मां पोइ ते मोज़न जेको आहे या अहिड़ी तरह जेके मंझि पोयां जमायती बीठा आहिनि कोई बि नमाज़ के कंट्रोल न कराए सघंदो। नमाज़ के कोई बि कंट्रोल, छो त असां वटि हिते अगरि ईअं अल्लाह माफ़ करे थिए न त उहो साथी सभु कशम अची वेंदा, यार कहिड़ो मामिलो थियो, छा थियो, त पोइ अहिड़े जॻह ते जिते पोइ ते पेश इमाम जे पोयां जेके बीहण वारा आहिनि न उन्हनि में जेकॾहिं इल्म जा नमाज़ जा मसाइल न हुजनि ख़बर, त उन सूरत में पेश इमाम जेको आहे वज़ू फासिद थी पए। छो त थींदो बि आहे, पेश इमाम बि त को इंसानु आहे न, को फ़रिश्तो त न आहे को वज़ू फासिद न थींदुसि। जेकॾहिं पेश इमाम जो वज़ू फासिद थी वञे त हिकिड़े तरफ़ सलाम फेराए करे पेश इमाम निकिरे ॿाहिरि। हाणे तमामु साथी बि पोइ सलाम फेरायो, ईअं न आहे त पोइ साथी बीठा हुजनि यार हाणे पेश इमाम खे छा थियो, अचानक जेको आहे पहिरीं रकात में सलाम, तव्हां तमामु जेको आहे जमायतुनि खे बि सलाम फेराइणो आहे। यानी हाणे नमाज़ इहा हिते वई, नमाज़ खां बिल्कुलु तव्हां हाणे ॿाहिरि आहियो। हाणे पेश इमाम वञे पंहिंजो वज़ू जेको आहे ठाहे अचे, वज़ू करे पोइ जेको आहे विराए फ़र्ज़ु शुरू कंदो। इहो उन सूरत में जॾहिं पोइ ते माण्हू इल्म वारा बीठा न हुजनि। पर जेकॾहिं इल्म वारा बीठा आहिनि न त पेश इमाम जो जंहिंजो वज़ू फासिद थी वियो आहे त पेश इमाम निकिरी वञे। हाणे पोयां जेको उनखे चवणो न आहे त यार तूं अची करे ॾाढो बि हे कलाम बिल्कुलु न करिणो आहे। त पोयां जेकॾहिं इल्म वारो माण्हू आहे न उहो ख़ुदि ब ख़ुदि अॻिते ईंदो, चढ़े करे ॾिसंदो यार पेश इमाम सां का हादस पेश आई आहे न, त उहो ख़ुदि ब ख़ुदि आॾो अची करे उहो नमाज़ खे कंट्रोल कराए ऐं तमामु साथियुनि खे नमाज़ पढ़ाए करे पोइ जेको आहे उहो सलाम फेराईंदो। इहो कहिड़ी सूरत में, जॾहिं पोइ ते बीहण वारा बि इल्म वारा हुजनि। पर जेकॾहिं पोइ ते बीठल उनखे इन मसइले खे कंट्रोल न करे सघंदा त पोइ पेश इमाम हिकिड़े तरफ़ सलाम फेराए करे नमाज़ खां फ़ारिग सभिनी करे वज़ू करे पोइ अची करे बीह करे विराए नमाज़ पढ़ाई।